अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भलीकार मां हनोशिद भट्टी। नाज़रीन, दहर की जे कच्चे में मुकाबले दौरान 5 धाड़े ज़ख्मी करण जी दावा। दहर की जे कच्चे वारे इलाके में पुलिस ॾोहारनि में मुकाबले दौरान 5 धाड़े ज़ख्मी करण जी दावा कई वई आहे। धाड़ेलनि पारां APC जी टुटल टुकड़नि सां कढियल तस्वीरूं बि सोशल मीडिया ते वायरल कई वयूं आहिनि। SSP गोटकी जो चवणु आहे त पुलिस जे कंहिं बि गाॾी खे नुक़सान नाहे थियो। ॾोहारी राहिब शहर जो घेरो तंग कयो वियो आहे। SHO रावंती जो चवणु आहे त धाड़ेलनि पुलिस ते 20 रॉकेट लॉन्चर फायर करे चुका आहिनि। मुकाबले में 5 धाड़ेलनि खे ज़ख्मी कयो वियो आहे। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।